दोस्तों अज तक ॾींदासीं पंहिंजा ड्रामे जी अपडेट। ही मेकिंग वीडियोस तव्हां ॾिसी सघो था पिया जेका शूटिंग थी रही है ऐं काफ़ी सीन अहिड़ा ज़बरदस्त शूट कया विया आहिनि। हाजन थी वियो, इरफान शेख, अहमद अली शेख ऐं होॾा रहीम जे विच में काफ़ी सुठा सुठा सीन शूट कया विया आहिनि। ज़बरदस्त कॉमेडी सीन भी आहिनि, फाइट वारा सीन भी आहिनि ऐं ही ड्रामो पंहिंजी भरपूर कोशिश में अदाकार लॻा पिया आहिनि त ड्रामे खे टाइम सां पुॼायूं शूटिंग दौरान। ऐं इन में मेन अदाकार जेका भी आहिनि सभु शूट करे रहिया आहिनि। असगर चौधरी साहब पंहिंजी डायरेक्शन में बहितरीनु ड्रामो शूट कराए रहियो आहे। अहमद अली शेख, अज़ीज़ कंबरानी, गज़ाला एंजल, असगर चौधरी, हाजन थी वियो, इरफान शेख, अहमद अली शेख, ये सभई अदाकार जेको आहे न लगातार महिनत करे रहिया आहिनि पंहिंजा ड्रामे जी। तव्हां साम्हूं ॾिसी सघो था ज़ाहिद सिद्दीकी साहब भी आहे हिन ड्रामे में, मजू लाड़ भी हिन ड्रामे में आहे। मजू लाड़ जो करेक्टर भी ज़बरदस्त ॾेखारियो वियो आहे ड्रामे में। ऐं कुझु ॿिया आहिनि, ही नैना छोकिरी भी आहे जेका मूंसां जी यार हुई तकरार ड्रामे में, तव्हांखे यादि आहे। हिन जा भी काफ़ी सीन शूट कया विया आहिनि ऐं सभई अदाकार महिनत करे रहिया आहिनि, ज़बरदस्त महिनत करे रहिया आहिनि। ऐं दोस्तों हीउ ड्रामो तमामु जल्द हिन जा टीज़र अचण वारा आहिनि। तव्हां ऐं असांजे आॾो पोइ तव्हां ॾिसजो त हीउ ड्रामो केॾो न केॾो कामयाबु थिए थो। हीउ ड्रामो तमामु जल्द फाइनल थी वेंदो ऐं कामयाबु भी थींदो। हिन जो पहिरियों स्पेल लॻभॻि मुकमल थी चुको आहे, हाणे ॿिए स्पेल जी शूटिंग अॻिते हलंदी। जी हाँ दोस्तों, पहिरियों स्पेल लॻभॻि मुकमल थी चुको आहे, हाणे ॿिए स्पेल जी शूटिंग स्टार्ट कई वेंदी, उन खां पोइ टें स्पेल जी। ऐं तमामु जल्द हिन जा टीज़र सिंध टीवी ते अचण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अहिड़ा वीडियो तव्हांखे असांजे हिन चैनल ते मिलंदा रहंदा।